इते मां खे ॿुधाई त ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा बरतरफ़ कयल मुलाज़िम अदालत पहुची विया आहिनि। यूनिवर्सिटी इंतजामिया गवर्नर सिंध ऐं सेक्रेटरी बोर्ड ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई। अॻूणे वीसी ऐं रजिस्ट्रार ते मेरिट जी लताड़ करे पंहिंजा नवाज़ी जा इल्ज़ाम आहिनि। अॻूणे वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जी मुक़ररी ऐं तरक़ियुनि खे बि चैलेंज कयो वियो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद नोटिस जारी कंदे धुरियुनि खे तलब करे वरितो। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा बरतरफ़ कयल मुलाज़िम अदालत पहुची विया। यूनिवर्सिटी इंतजामिया गवर्नर सिंध ऐं सेक्रेटरी बोर्ड ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई। अॻूणे वीसी ऐं रजिस्ट्रार ते मेरिट जी लताड़ करे पंहिंजा नवाज़ी जा इल्ज़ाम आहिनि। अॻूणे वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जी मुक़ररी ऐं तरक़ियुनि खे बि चैलेंज कयो वियो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद नोटिस जारी कंदे धुरियुनि खे तलब करे वरितो। एक भेरो ॿीहर मां सां अहम ख़बर शेयर कर रहे हैं। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा बरतरफ़ कयल मुलाज़िम अदालत पहुची विया। यूनिवर्सिटी इंतजामिया गवर्नर सिंध ऐं सेक्रेटरी बोर्ड ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई। अॻूणे वीसी ऐं रजिस्ट्रार ते मेरिट जी लताड़ करे पंहिंजा नवाज़ी जा इल्ज़ाम आहिनि। अॻूणे वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जी मुक़ररी ऐं तरक़ियुनि खे बि चैलेंज कयो वियो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद नोटिस जारी कंदे धुरियुनि खे तलब करे वरितो आहे। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा बरतरफ़ कयल मुलाज़िम अदालत पहुची विया। यूनिवर्सिटी इंतजामिया गवर्नर सिंध ऐं सेक्रेटरी बोर्ड ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई। अॻूणे वीसी ऐं रजिस्ट्रार ते मेरिट जी लताड़ करे पंहिंजा नवाज़ी जा इल्ज़ाम हया विया आहिनि। अॻूणे वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जी मुक़ररी ऐं तरक़ियुनि खे बि चैलेंज कयो वियो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद नोटिस जारी कंदे धुरियुनि खे तलब करे वरितो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा बरतरफ़ कयल मुलाज़िम अदालत पहुची विया। यूनिवर्सिटी इंतजामिया गवर्नर सिंध ऐं सेक्रेटरी बोर्ड ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई। अॻूणे वीसी ऐं रजिस्ट्रार ते मेरिट जी लताड़ करे पंहिंजा नवाज़ी जा इल्ज़ाम आहिनि। अॻूणे वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जी मुक़ररी ऐं तरक़ियुनि खे बि चैलेंज कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद नोटिस जारी कंदे धुरियुनि खे तलब करे वरितो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जा बरतरफ़ कयल मुलाज़िम अदालत पहुची विया आहिनि। यूनिवर्सिटी इंतजामिया गवर्नर सिंध ऐं सेक्रेटरी बोर्ड ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ ख़ुसूसी रिपोर्टर मुबीन मक्सी। जी मुबीन, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध यूनिवर्सिटी टंडोजाम जे बरतरफ़ कयल मुलाज़िम जंहिं पुलिस सां लॻी पिटीशन दाख़िल कई हुई अॻूणे वाइस चांसलर अॻूणे रजिस्ट्रार ख़िलाफ़, उनजो फैसलो हाणे हैदराबाद हाई कोर्ट बेंच में पंहिंजे वकील मार्फत पंहिंजे मौक़िफ़ में वधीक जेको आहे पंहिंजो तरमीम करणु ऐं वधीक मौक़िफ़ इख़्तियार करण लाइ जेको आहे कोर्ट खां इजाज़त घुरी, जंहिं जेको आहे कोर्ट पारां धुरियुनि खे नोटिस जारी कया आहिनि। हाणे पंहिंजे इज़ाफ़ी मौक़िफ़ में ॼाणायो आहे जेको अॻूणो वाइस चांसलर डॉक्टर ज़हीरुद्दीन मीराणी, अॻूणो जेको रजिस्ट्रार हो रियासत अली कुबर, उन्हनि जेको आहे पंहिंजे वाइस चांसलर रजिस्ट्रारी वारे दौर में पंहिंजा जेके आहिनि भाउ ऐं अॻूणो सेक्रेटरी डीन हो उन समेत ॿिया जेके आहिनि माण्हू मुक़ररु कया, दरख़्वास्त गुज़ार हुन मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त जेके आहिनि अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे हिननि जेको आहे बग़ैर परमिशन जे जेके माण्हू मुक़ररु कया उनजी जांच कराई वञे। उन सां गॾो गॾु जेको अॻूणो वाइस चांसलर डॉक्टर ज़हीरुद्दीन मीराणी रजिस्ट्रार रियासत कुबर, उन्हनि जी जेके तरफ़ूं ऐं जेके मुक़ररु कनि उन्हनि जी पिणु जांच कराई वञे। कोर्ट इन सिलसिले में जेको आहे धुरियुनि खे नोटिस जारी कंदे पंहिंजो 21 जनवरी को धुरियुनि खे तलब करे वरितो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुबीन मक्सी अपडेट करण लाइ।